सवाल नंबर असांजो पहिरियों आहे, पीर हसामुद्दीन राशिदी कॾहिं पैदा थियो? त पीर हसामुद्दीन राशिदी जेको आहे 1911 ईस्वी में पैदा थियो। सवाल नंबर ॿियों आहे असांजो, पीर हसामुद्दीन राशिदी जे वालिद जो नालो छा हो? त सैयद मोहम्मद हामिद शाह राशिदी हिन जे वालिद जो नालो हुयो। सवाल नंबर टियों आहे असांजो, पीर हसामुद्दीन राशिदी शाइरीअ में तख़ल्लुस कहिड़ो इस्तेमालु कयो आहे? त फिदाई तख़ल्लुस हुन जेको आहे इस्तेमालु कयो आहे। जेकॾहिं उन जूं सहाफ़ती ख़िदमतूं ॾिसूं त उन में सहाफ़ती ख़िदमतनि में छा थो अचे वञे, त असां उन में थोरो ॾिसूं था। त जेकॾहिं ॾिसूं त सहाफ़ती ख़िदमतनि में रिसाले अल मिनार जो एडिटर रहियो आहे, जेको 1929 में ईस्वी में जेको हुयो। उन खां पोइ हलूं था अॻे हिन ते। ॿियो आहे हिन जो महवार अख़बार पैगाम जो नुमाइंदो रहियो आहे। उन खां पोइ आहे सिंध ज़िमीदार अख़बार जो एडिटर, जेको 1903 ईस्वी खां 1934 ईस्वी ताईं रहियो आहे। ऐं सिंध ज़िमीदार अख़बार सखर जो साथी एडिटर 1929 ईस्वी में। ऐं उन खां पोइ आहे सितारा सिंध अख़बार जो एडिटर पूर्ण जेको रहियो आहे, जेको 1934 खां 1937 ईस्वी ताईं। जेकॾहिं हिन जी ॾिसूं त हिनखे एवार्ड जेके मिलिया आहिनि उहे कहिड़ा आहिनि, त उनजी तरफ़ हलूं था त हुकूमत पाकिस्तान तरफ़ां हिनखे तमग़ा इम्तियाज़ मिलियो, जेको 1964 ईस्वी में। ऐं शहनशाह ईरान तरफ़ां जेको निशान सिपास दर्जा अवल जो तमग़ो हिनखे 1965 ईस्वी में मिलियो। तेहरान यूनिवर्सिटी तरफ़ां हिनखे डॉक्टरेट जे एज़ाज़ी डिग्री जेका आहे, एज़ाज़ी डिग्री जेका आहे उहा मिली। उन खां पोइ आहे, जेकॾहिं हिन जा किताब ॾिसूं त छपियल किताब त इलाही आहिनि, 40+ में मुंहिंजे ख़्याल में हूंदा, पर जेके मां जेके आहिनि कुझु मेन खयां आहिनि, जेके तक़रीबन रिपीटेड क्वेश्चन आहिनि या उहो ज़्यादातर पुछा वञनि था, उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायो आहे। थोरो मां उन जो बि ॿुधाए छॾंदीमां, छो त वीडियो जे हिसाब सां रखंदीमां। 5-6 मिंट जी वीडियो ठाहींदीमां, तमामु वॾी न ठाहींदीमां। त हिन जी जेको आहे हू ॾोथी हू ॾींहुं, जेको इहो सुवालु आहे हर टेस्ट में ईंदो रहंदो आहे। इन जी जेको आहे 1977 ईस्वी में इहो जेको हुयो छपियो। सिंधी अदब तर्जुमो थियल अथसि डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखो, जेको 1981 ईस्वी में। उन खां पोइ आहे ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, इहो बि आहे जेको 1981 में आहे, पर इहो छा ते आहे, मज़मून ऐं मुकाला आहिनि उन में। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद मासूम बखरी जो जेको किताबु आहे, इहो तहक़ीक़ थियल आहे, इहो 1979 ईस्वी में आहे। उन खां पोइ आहे मेहराण जूं मौजूदु रिसाले नई ज़िंदगी में छपियल मज़मूननि अफ़साननि ऐं शेरनि जी सहेड़, जेको 1956 में आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॾिसूं त मसनवी चनेसरनामा एडिट कयल 1957 ईस्वी में आहे। ऐं इन हवाले सां जेकॾहिं मां थोरो ॿुधाए छॾियां, लिखिया त घटि आहिनि, मां थोरो तव्हांखे ॿुधाए छॾियां। मसनवी मज़हर अल आसार, उहा बि एडिट कयल आहे 1957 ईस्वी में। मुकालत शअरा एडिट कयल आहे, उहा बि 1957 ईस्वी में। ऐं तकमलाए मकालत शअरा एडिट कयल आहे 1958 ईस्वी में। तज़किरा अमीर ख़ान, इहो तहक़ीक़ आहे 1961 ईस्वी में। जेकॾहिं ॾिठो वञे त इन खां अलावा मसनवियात व क़साइद काने तारीख़ मज़हर शाहजहानी एडिट कयल आहे। उन खां पोइ हश्त बहश्त एडिट कयल, मंशूर अल वसियत व दस्तूर अल हुकूमत, इहो बि एडिट कयल आहे। तरखान नामा एडिट कयल आहे। माक मुनाराबेल, इहे नई ज़िंदगी में छपियल मज़मूननि ऐं मुकालनि जो इंतख़ाब आहे। उन खां पोइ मकली नामा 1957 ईस्वी में, इहो बि एडिट कयल आहे। वरी मिर्ज़ा ईसा तरखान तहक़ीक़ आहे, इहा 1967 ईस्वी में। हफ़्त मुकाला तरतीब उर्दूअ में फ़ारसी अदब मुतलक़ छपियल मुकालनि जो इंतख़ाब, हदीक़तुल औलिया एडिट कयल 1967 ईस्वी में। उन खां पोइ आहे तज़किरा शहरा कश्मीर एडिट कयल आहे इहो। इन में जेको आहे तज़किरा शहरा कश्मीर जिल्द अवल आहे। उन खां पोइ जिल्द ॿियों, जिल्द टियों। उन खां पोइ अहवाल आसार मुल्क शहरा अबुल फैज़ी, इहा तहक़ीक़ आहे। वरी तज़किरा रोज़ सलातीन, तज़किरा जवाहर अल अजाइब, दीवान पेरम खान एडिट कयल, तोहफ़तुल करम एडिट कयल, तज़किरा मशा सेवस्तान ऐं मसनवी महरूमा, तज़किरा मशाहिर सिंध, हू ॾोथी हू ॾींहुं, तज़किरा रियाज़ुल आरिफ़ीन, मीर मोहम्मद मासूम बखरी, ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, सिंधी अदब तर्जुमो डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखो 1981, तज़किरा रियाज़ुल आरिफ़ीन,
मरातुल जमाल, उन खां पोइ सिंधी उर्दू ऐं फारसी शेरनि जो इंतिखाब हुयो मरातुल जमाल। वरी ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं, इहे जेके आहिनि इहो जेको आहे अहम आहे। इन में मज़मून, ख़त, तक़रीरूं ऐं इंटरव्यू जेको मुरतब गुलाम मोहम्मद लाखो कयो 1922 ईस्वी में। उन खां पोइ आहे लास्ट हुनजी आहे मुकालतुर राशिदे, जेको उर्दू मुरतब गुलाम मोहम्मद लाखो आहे हिन जो 2022 ईस्वी में। ऐं जेके पीर हसामुद्दीन राशिदी जे फ़न ऐं शख़्सियत बाबति कुझु किताब आहिनि, उन में आहे पीर हसामुद्दीन राशिदी नंबर सिंधी पब्लिशर 1973 ईस्वी में। ऐं ॿियो आहे पीर हसामुद्दीन राशिदी नंबर रहण आहे 1983 ईस्वी खां 1997 ईस्वी। उन खां पोइ टियों आहे पीर हसामुद्दीन राशिदी उर्दू जमीलुद्दीन आली 1982 ईस्वी में। ऐं चोथों ऐं आख़िरी आहे पीर हसामुद्दीन राशिदी डॉक्टर फहमीदा हुसैन 1990 ईस्वी में। हसामुद्दीन राशिदी जी वफ़ात आहे उहा 1 अप्रैल 1982 ईस्वी में थी हुयसि, जेका कैंसर सबबु थी हुयसि। वीडियो तमामु वॾी थी वई आहे, तंहिं करे मां अॻे टॉपिक में जेको तमामु जल्द तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।